अफ़सोसनाक ख़बर मां कराची जे बिन कासिम वारे इलाक़े में पुल हेठां तशद्दुद थियल लाश हथ आयो आहे। पोर्ट कासिम कॉलोनी पुल हेठां हिक शख़्स जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। इलाक़े वासियुनि जी इतलाह ते पुलिस पहुची वाक़िए वारे हंधि पहुची खोती जो मढ़ जिन्ना अस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस मूजिब लाश 2 ॾींहं पुराणो लॻी रहियो आहे, जॾहिं त लाश जी सुञाणप न थी सघी आहे। पोस्टमार्टम बाद केस दाख़िल कयो वेंदो। अफ़सोसनाक ख़बर हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ॾींदा हलूं। कराची जे बिन कासिम वारे इलाक़े में पुल हेठां तशद्दुद थियल लाश हथ आयो आहे। पोर्ट कासिम कॉलोनी में पुल हेठां हिक शख़्स जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। इलाक़े वासियुनि जी इतलाह ते पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची फोती जो मढ़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस मूजिब लाश 2 ॾींहं पुराणो लॻी रहियो आहे, जॾहिं त लाश जी सुञाणप न थी सघी आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। कराची जे बिन कासिम वारे इलाक़े में पुल हेठां तशद्दुद थियल लाश हथ आयो आहे। पोर्ट कासिम कॉलोनी पुल हेठां हिक शख़्स जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। इन हवाले सां कराची इलाक़े बिन कासिम खां धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सज्जाद छजणो लाइन ते मौजूद आहे। जी सज्जाद, आगाह कजो। ये तव्हांखे ॿुधाईंदा त बिन कासिम थाणे जी हद जेको आहे पोर्ट कासिम पुल जे हेठां जेको आहे लाश हथ आयो आहे। लाश जी जेका सुञाणप न थी सघी आहे ऐं हथ आहे लाश जेको आहे इतला मिलण ते जेको आहे बिन कासिम जो अमीर खोसो जेको आहे पार्टी समित जा वाक़िए वारे हंधि पहुची हुते जेको पंहिंजी तहवील में वठी एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जेको हथ लाश जी सुञाणप न थी सघी आहे। लाश जेको आहे 2 ॾींहं पुराणो लॻी रहियो आहे ऐं पोस्टमार्टम बैदि जेका रिपोर्ट अचण खां पोइ जेको आहे एफआईआर दाख़िल कई वेंदी। जी ठीकु आहे, वरी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।